My name is Lakhan, my name is Lakhan. Tim, 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 पानी Tim, Tim. चायो तां छो आया? आग लगी आ बस्ती में, असां पंहिंजी मस्ती में. ओ पागल हले ता? छा थियो खाओ न असांखे? अरे न खाइणो हाणे तव्हांखे वञो हितां. छो ॾकीअ चढ़ी आ पुट? ॾकिया न आहियूं सम्झिव? हाणे तव्हां बि हिन दुनिया में आया आहियो. असांखे चाहे तव्हां सां दिलि सां प्यार जाम आहे त असां सोचियूं था तव्हांखे बि हक़ आहे न जीअण जो. जाओ बेटा जी लो अपनी जिंदगी जाओ. हट कूड़ो, सभिनी खां वॾो बदतमीज़, बेकार माण्हू. वायरस करे नथो खाए न असांखे. शर्म अचणु खपे शर्म. ओ फ़कीर मुर्गन जी सस्ती कंपाउंडर. मां चाहियां न हाणे तव्हां सभिनी खाई सघंदो आहे सम्झिव? खा न पोइ असां त इंतज़ार था कयूं बबलू. हलिया खा हलिया हलिया हलिया. तू फ्रीअ में खा असांखे बस. पैसा त हूंदे न तो वटि भिखारी. जाम थी वियो हाणे तव्हां सभिनी जो. हिकिड़ी लाइन में बीहारींदोमांव सभिनी खे ऐं 90 डिग्री में हिक ई चमाट हणंदोमांव सिधो म्युनिसिपालिटी जे नाले में किरंदव वञी. उन लाइ बि तोखे हथु लॻाइणो पवंदे असांखे. पाण में ई हथ नथा मिलाए सघनी हाणे. ॿुध उल्हासनगर में कैंप थी फाए. उल्हासनगर में कैंप थी फाए. बकवास बंदि करण लाइ पंहिंजी मुंहं ते मास्क लॻाए. हाणे निकिरो हितां न त बिना हथ लॻाए बैटुनि सां मारींदोमांव. अरे रे रे ॾकियासीं असां त. खा न पुट खा न असांखे. उन ॾींहुं असांजे माइटनि खे त मस्तु पियो खाए. कीअं पियो चए सीमो भैया एक लेग पीस लाना, मसाला लगा के लाना. खा न असांजी टंगड़ी खा न हाणे. 15 ॾींहं बीहो पुट तव्हां सभिनी खे मां ई खाईंदुमि. अच्छा बट वञ पिण हथ धोई आ वञ. सैनिटाइज़र अथी की न असां ॾियूं ग़रीब. छॾियोसि न यार हिन पागल सां छो था वेठा टाइम पास कयो. हल छॾेसि पाड़े में डीजे रखियो आहे असां हले थो. न यार वञो तव्हां. हल मज़ो ईंदे. तूं त वेज खाईंदे न. तव्हां हिकु ॻाल्हि त ॿुधायो शर्म नथी अचेव? असां हिते वायरस मां परेशान लॻा पिया आहियूं तव्हां पार्टियूं था कयो. छो असां मनाईंदा आहियूं तव्हां त असांजी मौत जो जश्न मनाईंदा आहियो. ऐं असां पंहिंजी लंबी उमिरि जी पार्टी बि न कयूं. हमसे जलती है दुनिया जलने दो. वाह पुट महीनो तव्हांजी उमिरि छा वधी तव्हां पार्टियूं था कयो. ॿुध सभिनी खां टेस्टी हूंदो थी दाल पकवान. सभिनी खां टेस्टी हूंदो थी दाल पकवान. बाल बि भाको न थींदो थी हुन जिन सां गॾु हूंदो थी भॻवान. अरे हलो डीजे वारो अची वियो अथव हलो. अरे बीयर खुलंदा मुर्गा नचंदा. अरे भाऊ तव्हां करायो पंहिंजो कोरोना वायरस जो इलाज जल्दी. कोरोना वायरस त पुट जंहिं गोलीअ सां मरंदो न हुन गोलीअ ते वॾनि अखरनि में लिखल हूंदो मेड इन इंडिया.